ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनेई जी मंजूरी बैद वक्ती चीफ ऑफ स्टाफ ऐं कमांडर इन चीफ जी मुक़ररी। ईरानी मीडिया मूजिब जनरल हबीबुल्लाह सियारी ईरानी फ़ौज जो वक्ती चीफ ऑफ स्टाफ मुक़रर। जनरल अहमद वाहिदी पासदाराने इनक़लाब जो वक्ती कमांडर इन चीफ मुक़रर कयो वियो। इसराइल ईरान ते वॾो हवाई हमलो करे जंग जी शुरुआत करे छॾी। तेहरान ऐं अस्फहान समेत ईरान जे मुख़्तलिफ़ फ़ौजी अॾनि पासदाराने इनक़लाब जे हेडक्वार्टर ऐं फ़ौजी क़यादत जे रिहाइशगाहुनि ते हवाई हमला। हथियारबंद फ़ौज जो सरबराह जनरल बागवी ऐं पासदाराने इनक़लाब जो सरबराह जनरल हुसैन सलामी शहीद। पासदाराने इनक़लाब जो डिप्टी कमांडर जनरल ग़ुलाम अली राशिद, ईरान जे जोहरी एजेंसी जे अॻूणे डायरेक्टर फरीदून अब्बासी ऐं आज़ाद यूनिवर्सिटी जे सरबराह न्यूक्लियर साइंसदान मोहम्मद मेहदी तरांची जी शहीद थियण जी बि तस्दीक। तेहरान जे रिहाइशी इलाइक़े ते इसराइली हमले में 5 शहरी शहीद, 20 ज़ख़्मी। तबरेज़ वेझो हमले में 2 ॼणा शहीद, 6 ज़ख़्मी थिया। इसराइली फ़ौज 5 मरहलनि में ईरान जे 8 हंधनि ते हमला कया। गादी वारे हंधि तेहरान ऐं भरपासे वारनि फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो। अरब मीडिया मूजिब अरब मीडिया जो चवणु आहे त इसराइल तेहरान जे ॾखण में वाक़िए अस्फहान, ॾखण ओलह ऐं अराक शहर ते हमलो कयो। इसराइली फ़ौज करमानशाह शहर खे बि निशानो बणायो। इसराइल नज़ जे ज़ोहरी अॾनि ते बि हमलो कयो। तबरेज़ ऐं अहवाज़ में बि कार्रवायूं कयूं वयूं। ईरान पारां फ़िज़ाई हमलनि जे जवाब में कार्रवाई जी धमकी बैदि इसराइली वज़ीर अज़म नेतन्याहू अणॼातल हंधि रवानो। इसराइली मीडिया मूजिब नेतन्याहू जो सरकारी जहाज़ विंग ऑफ ज़ाई बिन गोरेन एयरपोर्ट तां उॾामी भरी, जंहिं जी मंज़िल बाबति को बि पतो नाहे पइजी सघियो। इसराइल ते ईरानी हमले जी ख़दशे सबबि एमरजेंसी लागू, शहरियुनि खे बम शेल्टर वेझो रहण जी हिदायत। हज़ारें रिज़र्व फ़ौजी तलब। इसराइली वज़ीर अज़म नेतन्याहू चयो आहे त इसराइली हमले जो पहिरियों मरहलो ख़तमु थी वियो, ॿियो मरहलो शुरू कयो वियो आहे। ऑपरेशन के राइज़िंग लायन जो नालो ॾिनो आहे। ईरान जो जोहरी प्रोग्राम इसराइल लाइ ख़तरो हो, पंहिंजे बचाव लाइ हमलो कयो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनेई ख़बरदार कयो आहे त इसराइल सख़्त सज़ा जो इंतज़ारु करे। इसराइल जा हथ रत सां रंगियल आहिनि। जेकॾहिं अल्लाह घुरियो त ईरान जी मज़बूत हथियारबंद फ़ौज इसराइल खे सज़ा ॾींदी। आयतुल्ला खामनेई इसराइली हमले में केतिराई कमांडर ऐं साइंसदान शहीद थियण जी तस्दीक करे छॾी। चयाईं शहीद कमांडर्स ऐं साइंसदाननि जा जानशीन पंहिंजा फ़र्ज़ निभाए मिशन जारी रखंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल जो दिफ़ा करण जो ऐलान करे छॾियो। चवे थो वाशिंगटन इंतज़ामिया खे ईरान सां ॻाल्हियूं करण जी हिदायत करे छॾी आहे। ईरान जवाबी कार्रवाई कई त इसराइल जो दिफ़ा कंदासीं। ईरान जी जवाबी कार्रवाई ते अमरीका पंहिंजो ऐं इसराइल जो दिफ़ा कंदो। पाकिस्तान पारां ईरान ते इसराइली हमले जी मज़म्मत। नायब वज़ीर अज़म ऐं परॾे वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त इसराइली हमलो ईरान जी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी आहे। अहिड़े क़दम आलमी क़ानून जी बुनियाद खे लोॾे छॾियो आहे। ईरान ते इसराइली हमले जी मज़म्मत कयूं था। सऊदी अरब ईरान ते इसराइली हमले जी मज़म्मत करे छॾी। सऊदी परॾे वज़ीर चवे थो हमले सां ईरान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती खे नुक़सानु पहुतो। ईरान ते हमलो आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। जंग रोकण जी ज़िम्मेवारी आलमी बिरादरी जी आहे। ईरान ख़िलाफ़ इसराइल जी जारियत जी मज़म्मत करियूं था।
सिंध काबीना ईंदड़ माली साल लाइ 345.87 अरब रुपयनि जी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास, चीफ सेक्रेटरी, सूबाई वज़ीर, सलाहकार, ख़ासि मददगार ऐं लाॻापियल आफ़ीसर शरीक। काबीना इजलास दौरान माली साल 2025-26 जी बजट तजवीज़ुनि ते गौर। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते सॼे सूबे मां बजट तजवीज़ूं वरितियूं वयूं आहिनि। पीपल्स पार्टी हमेशह अवामी ऐं क़ौमी मफ़ादनि खे तरजीह ॾिनी आहे। हिन भेरे बि बजट अवामी तरजीहुनि खे नज़र में रखंदे पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि खे बि रिलीफ ॾिनो वेंदो। जाम शोर बरसां ॻोठ चाकर खान राजड़ में रोड तां नौजवान जो गोली लॻल लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप सखरवासी अब्दुल हफ़ीज़ पुट नादिर तौर थी आहे। लाश जो पोस्टमार्टम कराए छॾियो आहे। वधीक जांच कयूं पिया। ठुल मां अगवा थियल मुगवी के पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा। पी सेक्शन थाणे जी पुलिस जो चवणु आहे त हफ़्तो अॻु अगवा थियल ताहिर सुमरो खे विशु मंगलाणी जे अॾनि ते चढ़ाई करे बाज़ियाब करायो आहे। मुक़ाबले दौरान ॾोहारी मुगवी खे छॾे फरार थी विया।